वो चवंदा हिकिड़ो माण्हू आयो सोणे पीरनि जे पीर दस्तगीर वटि अखियुनि खां अंधो हुयो मिसकीन में सुञो टाक हुयो ऐं मर्दाने की बि न हुयसि नामर्द हुयो साईं जन वटि आयो टे इंतजाम हुजनि साईं जन जी खिदमत में आयो साईं मां अर्ज़ खणी आयो साईं फरमा दुआ हिकिड़ी घुरंदो साईं बस जेका चई सोचें त हाणे मुर्सी जी दुआ घुरायां या रोज़ी जी दुआ घुरायां या अखियुनि जी दुआ घुरायां पैसो माल डोकड़ थे पर मुर्सी ना है त कुछ ना है अखियूं ना है न त इंसान त नूर न त चेहरे खणी पूर जे अखियूं मिलनि सुञो टाक हुजां त मज़ो ना है जैसे हिकड़ी रात मोहलत जो मां सोचा पे सुभाणे चवंदुसि हाणे मोटी आयो सोचे पियो त छा घुरा पीरान पीर चवंदो हिकड़ी दुआ घुरंदुसि हाणे अहिड़ी का दुआ घुरा जो हर ई कम थिए सॼी रात निंड न आहे सोचे 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 सुबुह जो आयो साईं बस हिकड़ी दुआ घुरो साईं फरमा चओ कहिड़ी जी साईं बस हिकड़ी दुआ घुरो हिननि अखियुनि सां माड़ियुनि ते नून खे खीर विलोड़ींदे ॾिसां अखियुनि सां ॾिसे माना नूर मिले न माड़ी थिए ऐं खीर विलोड़े माना दौलत पैसो खीर पुट मिलनि तॾहिं त नूर मिलनि न दौलत थिए तॾहिं त माड़ियूं थियनि न अखियूं बि घुरी वियो खीर बि घुरी वियो पुट बि घुरी वियो कुवत मर्दानी बि घुरी वियो हर कम थी विया हिकिड़े ई सुवाल पुट अहिड़ो को सुवाल कजे जो दुनिया आख़िरत जा हर ई कम थी वञे चवंदा आहिनि त मां ॿ गिदरा मुठ में न ईंदा ॿुधो अथव न पाको ॿ गिदरा मुठ में न ईंदा पर जे वल खणी सॼी पट ॾह गिदरा वल जे हथ में अची वञे न त 10 या 15 हर ई गिदरा मुठ में अची वेंदा अल्लाह जे दर ते घुरो सुवाल कयो त बस हिकड़ी शइ घुरो सब कम थी वेंदा मालिक तू राज़ी थी मौला तू राज़ी बस रब राज़ी थी वियो न त दुनिया में मिलंदी आख़िरत में मिलंदी कब्र क़यामत हर शइ जी नेमत मिली